भले मूंखे अखियूं न हुजनि पर मां तोखे दिलि जी रोशनी सां ॾिसी सघां थो ऐं ज़िंदगी में जॾहिं बि तुंहिंजे मथां का मुश्किलात अची वई त मां तोसां इहो वाइदो थो करियां त मां पहाड़नि सां बि मुंहुं ॾेई वेंदुसि तुंहिंजे करे मां दुनिया जी हर ताक़त शायदि इंतज़ार में बीठा आहियो पुछां सघां थो तव्हां ॿुधो तव्हां कंहिंजे इंतज़ार में बीठा आहियो मां पंहिंजे भाउ जे इंतज़ार में बीठी आहियां सोई सोई शायद जोड़ो बाबा कड़ी ज़रूरत आहे हिनखे कॉलेज में वञी पढ़ण जी कड़ी ॻोठ में छोकिरे जेका 10 दर्जा पढ़ी आहे हिनखे 10 दर्जा त पढ़ायो आहे न असां ॻोठ वारा मुंहिंजा दोस्त मूंखे अलाए छा छा था चवनि भला कहिड़ियूं ॻोठनि में न्याणियूं पढ़ंदियूं आहिनि पुट न्याणी पढ़ियल हूंदी त मुआशिरो सुधरंदो तोखे त सम्झ में नथी अचे अलाए छा थियो आहे तोखे न्याणी पढ़ण ते हिननि खे एतिराज़ आहे बाक़ी पाण न्याणा सोई न्याणा